नाज़रीन, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दादू जी अवाम के साफ पानी फराम करण लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध समेत लॻापियल अमलदार अदालत में पेश थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरा टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल दादू जे अवाम के साफ पानी जी फराहमी बाबत सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दाखिल कल दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। जॾहिं चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह, कमिश्नर हैदराबाद पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग के माहौलियात खाते जा जेके अमलदार आहिनि उहे अदालत में पेश थिया आहिनि। जॾहिं त अदालत तरफ़ां दादू जे अवाम खे साफ पानी फराहमी यकीनी न बनाइण ते चीफ सेक्रेटरी सिंध समेत लाॻापियल जेके अमलदार आहिनि उन्हनि खां सख़्तु पुछाणो कयो आहे। जॾहिं त अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शहरनि खे साफ पानी फराहम करण सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। जॾहिं त जेकॾहिं साफ पानी जी फराहमी खे यकीनी न बनाए वेंदो त अक्सर जेके शहरी आहिनि उहे सिहत वारे मसइलनि में वकोड़जी वेंदा। जॾहिं त अदालत तरफ़ां सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे लाॻापियल अमलदार खे हिदायत कई आहे त फौरी तौर ते दादू जे अवाम खे साफ पानी फराहम कयो वञे। जॾहिं त जन इदारनि जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जी उन में कोताही आहे त उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जॾहिं त ॿुधणी खां पोइ चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 3 हफ़्तनि अंदरि जामिया प्लान तरतीब ॾेई रिपोर्ट जेका आहे उहा अदालत में पेश कई वेंदी। जॾहिं त हुनजो चवणु त अक्सर जेके पाइप लाइनूं आहिनि उन्हनि में गटरनि जो पाणी मिली वञे थो, जंहिं सबबु 70% जेके सिहत वारा जेके मसइला आहिनि उन्हनि मां ई थियनि था। जॾहिं त हिकु जामिया प्लान तरतीब ॾेई दादू जे अवाम खे पीअण जो जेको साफ़ पाणी आहे उहो फराहम कयो वेंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ अदालत तरफ़ां जामिया प्लान तरतीब ॾियण जे लाइ संदसि अॻु भराई लाइ हिन मामले जी अॻु भराई लाइ 3 हफ़्तनि ताईं जेका ॿुधणी आहे उहा मुलतवी करे छॾी आहे। जी अब्दुल रसूल, तव्हांजी महिरबानी।